फैज़गंज में करुंडी वेझो सांगर खां महिमान थी आयल पीर सन आदम खान ॿिनि हथियारबंदनि जी फायरिंग में मारिजी वियो। जवाबदार आसानी सां फरार थी विया। पुलिस मामूल मूजिब देर सां पहुती लाश देर ताईं रोड ते पियल रहियो। ॻोठाणनि जी इतला बाद आख़िरी पुलिस पहुची लाश पोस्टमार्टम लाइ अस्पताल पहुचायो। केस दाख़िल न थियो। मक़तूल जा वारिस लाश सांगर खणाए विया। मक़तूल असुल ज़िले घोटगी हाल रहंदड़ ज़िले सांगर जो रहवासी ऐं मरी बिरादरी जो चङो मुड़ुसु हुओ। 60 साला आदम खान वलद लाल खान मरी के ॻोठ हाकिम अली रतन भरिसां हुसैन पातो लिंक रोड ते माइटनि सां मिलण वञी रहियो हो त पोयां तार में आयल ॿिनि मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि फायरिंग कई। मक़तूल खे सीने हथ ऐं पेट में 3 फायर लॻा जेकी मौक़े ते ई फौत थी वियो। माइटनि मौजूद मक़तूल उमिरि तां मोटर बैदि ॻोठ रज़ा महमूद मरी में दावत खाइण आयल हुयो। ॻोठाणनि जी इतला ते मक़तूल जा रिश्तेदार पहुता जन त इतला ॾियण बावजूदि पुलिस देर सां पहुची लाश पुलिस वैन में अस्पताल खणाई वई। मक़तूल जे वारसनि खे इतला ॾिनी हुई जेकी पका चंग पहुची लाश वसूल करे ॻोठ खणाई विया। आख़िरी इतला ताईं को बि केस दाख़िल न थी सघियो आहे। अली बख्श चांग, सोच टीवी, फैज़गंज।